अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अय्युहन्नास उअ्बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। वेठल बीठल सब इमामुल अंबिया जे मथां सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जैन दोस्तन सलात शरीफ पढ़ी आ उहे मेहरबानी करे वेही रहो। ता सामा दोस्त सलाद पढ़ी थव त वेहो, जेकॾहिं न पढ़ी थव त पोइ भले बीह रहो। मुंहिंजी तबीयत आहे, मां वाइज़ में मस्करी कंदो बि न आहियां, मस्करी सांदो बि न आहियां। दुनिया जे कंहिं सरदार या कंहिं ऑफिसर जी मजलिस हुजे उन में मस्करी कंदासीं? ॻाल्हायो बाबा, हे त सरदारनि जो बि सरदार आहे। वक्त ऐं टाइम सिड़ाए आयाऊं, खुदा रा वेही कुरान ॿुधो, तौबा कयूं। अॼु तव्हां मो ममो मतां अॼु कंहिंजो ॾींहुं आख़िरी हुजे। अदा जेके कल तो असां सां गॾु हा अॼु नज़र नथा अचनि। जेके दज़ मिटीअ जी जिस्म ते बर्दाश्त न कंदा हा, वञो कब्रिस्तान जा चक्कर लॻायो। अॼु मण मिटनि जा मथों पिया थियनि, कोई हाल हवाल करण वारो कोन्हे। अज़ीज़ाओ, दुनिया में महफ़िलों ऐं कचहरियूं ॿियूं बि हूंदियूं आहिनि, पर उन्हनि महफ़िलनि उन्हनि कचहरियुनि खां हिन मजलिस जो शान मथे आहे। छो? कंहिं मजलिस जो मोर सरदार साहब, कंहिं मजलिस जो मोर नवाब साहब। अल्लाह ताला जेका तव्हां असांखे मजलिस नसीब फरमाई आहे, उन मजलिस जो मोर ऐं सरदार है अल्लाह जो कुरान आहे। अज़ीज़ां, दुनिया में माण्हू टिनि शयुनि जे मथां नाज़ कंदो आहे। घणी शयूं बाबा? कहिड़ियूं?
जवानियत नाज, हुस्नत नाज, दौलत नाज, इन टिनी शयुनि खे मस्ती आ। ओ जवानी हुस्न ऐं दौलत ते नाज़ करण वाराओ, कन खोले ॿुधो, क़यामत में न चवंदव कंहिं न ॿुधायो। इहे टे ई शयूं पंहिंजियूं न आहिनि, परायूं आहिनि। जवानी पंहिंजी मिल्कियत आहे अबा? जेके अछुनि ॾाड़नि वारा बुज़ुर्ग वेठा आहिनि, इन्हनि खां पुछो तव्हांजी बि कॾहिं जवानी हुई न? कहिड़ा आहिनि दोस्त? झूर कुराड़ा उथण वेहण खां लाचार, चाचो चवेसि चिड़ंदा आहिनि, कावड़ कंदा आहिनि। अड़े अबा छो? चेमोली साहब ॾाढी भले मुंहिंजी अच्छी थी वई आहे कुराड़ो हां, पर दिल कुराड़ी न आहे। माना वस नथो हलेसि। जे वस हलेसि न बा, कुराड़ो थे ही न। पोइ सिंधी में चइबो आहे बेवस बार उठने फिटा क्या। माना जवानी ते बि नाज़ न कयो, जवानी बि पंहिंजी मिल्कियत न ॻाल्हायो पाण में, माॾे ॾिसो हेॾे। हुस्न ते नाज़ बि न कयूं, छो? हुस्न बि पंहिंजी मिल्कियत न आहे। जवानी हली वई, हुस्न हलियो वेंदो। टियों वरी दौलत ते नाज़, दौलत बि पंहिंजी मिल्कियत न आहे। एतिरा असां तव्हां ॾिठासीं, हज़ारें एकड़ बनियूं, जागीरूं, जायदातूं। वक़्तु अहिड़ो आयो, उन जा पोइर या पाण ज़ानी ऐं शराबी बणिया, मिल्कियत वई पिनण जे क़ाबिल थी। अहिड़ा मिसाल तव्हां न ॿुधा आहिनि, ॾिठा बि हूंदव। इहे टे ई शयूं पंहिंजियूं कि न परायूं? पोइ तव्हां को पुछां थो, अदा ओधर ते वॾाई थींदी आहे न थींदी आहे? वरी माण्हू टिनि शयुनि जे लाइ कोशिश कंदो आहे। दुनिया में नालो हुजे, पोशाक सुठी हुजे, घर भलो हुजे। ॿुधो कन खोले मुसलमान आओ, दुनिया में नालो अथसि खान साहब, मौत आयो नालो पवंदुसि मैयत। आहे या कोन्हे? दुनिया में तव्हां असांजे कपड़नि जो नालो काटन या बोस्कीअ जो वॻो, मौत आयो कपड़नि जो नालो थी कफन। दुनिया में तव्हां असांजे घर जो नालो हाउस या बंगलो, मौत आयो घर जो नालो थी कबर। जेका शइ ठही आहे रहण लाइ, जेको ॼायो आहे मरण लाइ। तव्हां हितों जा माण्हू भला हो, असांजे कंदकोट ऐं घोसपुर जा माण्हुनि सां केरु ॻाल्हाए न, ईअं ॾाढ़ी ते हथ रखी चवंदा त रखल आहे ते ईंदे मुंहिंजे बि इलाइक़े में। तव्हां चवंदा हो या कोन? तव्हां वटि कोन्हे? न हुजे, मां बि चवंदो न हुजे। छा चवंदा त रखल आहे ते ईंदे? हिन क़ुर में अल्लाह ताला लिखियो आहे, अल्लाह चए थो मां तव्हांखे ठाहियो आहे, मुंहिंजे दर ते नथा अचो, ईंदव माॾे। तव्हांखे वञणो आहे तो तव्हांखे वञणो आहे सखर। हिकिड़े पासे ॾांहुं रस्तो बंदि हुजे, धरणो या को ॿी शइ हुजे, छा चवंदो अदा फलाणे पासे ॾांहुं रस्तो आहे, पर आहे कुझु कसो, मिड़े टाइम लॻंदो, निकिरी हलूं। या बाईपास, ईअं न। क़ुर में फरमाए थो बाईपास कोन अथव, ईंदव सिधा माॾे। पढ़ा जेके निंड पिया हथ खणो मथे। ॾिस ईअं ठहे थो। मां चयो सी आहे तव्हांखे निंड न हूंदी, पर तव्हां सियारे में बि निंड पिया। ख़ैर आहे, भुली वियो। फरमाए थो क़ुर कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फ़अहयाकुम
सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन। कुरान तो फरमाया, अल्लाह ताला फरमायो मां तवां खे ठाहियो आहे। कंहिं ठाहियो अथव? ठाहिण खां बाद कम कढी न विया हो, मां में कम फाथल अथव। जंहिंमें कम फाथल हूंदो आहे उन सां फिटाइबो आहे। तोणे केरु चवेसि न अदा फलाणे खे माटो त ॾे, चवंदो न मोली साहब चुप करे, हिन में कम फाथल आहे, कम कढां पोइ ॾिसंदासीं। ईअं न, तव्हां अलाह मूं कम कढी आया हो या कम फाथल अथव? तव्हां वटि निमाज़ी घणा आहिनि की न बेनिमाज़ी? आस्ते था चओ हिते, तूं हिकु चवें थो, हे नथा चवनि। अबा ॾाढी कूड़ बि अलाह जा आहिनि, अलाह कंदो रखंदा। अलाह जी रहमत बाह न ॻोल्हींदी आहे, बाह न ॻोल्हींदी आहे। ना उमेद छो थो करे ने? नओ नियापो आयो राणे वटों रात, लधी सूं लतीफ़ चए ॾातर वटों ॾात, कोन पुछे थो ज़ात जेके आया से अघी विया। ॾाढी कूड़ियल अथनि, दिलि कूड़ियल त कोन आहिनि न। दिल जे कूड़ियल खां ॾाढीअ जो कूड़ियल चङो या न? अलाह कंदो, तूं असां दुआ घुरूं, अलाह कंदो रखंदा। हाओ अबा फरमा तो कुरान कैफ़ तकफुरून बिल्लाहि व कुंतुम अमवातन फअहयाकुम सुम्मा युमीतुकुम सुम्मा युहयीकुम सुम्मा इलैहि तुरजाऊन। कुरान में फरमा तो मां तव्हां खे ठाहियो आहे, ठाहिण खां बाद कम कढी न विया हो, मां में कम फाथल अथाऊं। व इलैहि तुरजाऊन, ईंदो माॾे मोटी मां सां न फिटायो, अड़े मां तव्हां खे ठाहियो आहे। तव्हां सोन मां ठहिया हो, चांदीअ मां या पित्तल मां? हा बा पाण में न ॻाल्हायो, हेॾे मां सां ॻाल्हायो। तव्हां असां सां केरु ॻाल्हाईंदो आहे छा चवंदा आहियूं? अड़े पंहिंजी असलियत ॾिस, तुंहिंजी हैसियत आहे, मूंसां थो ॻाल्हाईं। चइबो आहे न बा, इंसान आहे बाबा, चइबो आहे। फरमा तो कुरान यखरुजु मिन बैनि सुल्बि व तराइब। कुरान में फरमा तो खबरदार, अड़े टिप कंदड़ पानी मां ठाहियो थमां। जगह के लगे पलीत, कपड़े के लगे पलीत, दिसण में अचे त नफरत ऐं बदबू पई अचे। ईअं न आईने ते मूं ॾिसी छा चवंदा हुआ, मूं जहिड़ो हसीन ई कोन्हे। पर ईअं करे ॾिठो थी त मां ठहियो कहिड़े गंदे पाणी मां आहियां, मूंखे जंहिं रब ठाहियो आहे उनजी तारीफ़ कयां न। यखरुजु मिन बैनि सुल्बि व तराइब। कुरान तो फरमा, अल्लाह ताला फरमा टिपकंदड़ पानी मां ठाहियो थमाऊं। ठाण जी जाइ शुगर मिल, स्टील मिल, सारन जो सेलर न। फरमा तो कुरान हो वल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा ला हे कुरान तो फरमा, अल्लाह ताला फरमायो तांजे ठहण जी जाइ अमड़ जो रहमाओ। सुम्मा खलकना नुतफत अलकतन फखलकनल अलकत मुज़गतन फखलकनल मुज़गत इज़ामा फकसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशअनाहु खल्कन आखर फतबारकल्लाहु अहसनुल खालिकीन। गाल समझो था न त वरी लाइन मटाए बि वठां। रत जो दिग गोश्त जो लोथड़ो वरी 360 संद ठाई सब ओज़वा ठाए। कुरान तो फरमाया लमुनज अल्लाहु आइनाइन। फरमा तो कुरान में अल्लाह ताला फरमायो अखियूं मां ॾिनियूं थमा। कंहिं ॾिनियूं अथव?
वलिसान व शफतैन। हिन कुरान में फरमा तो अल्लाह ताला अड़े गाल्हाइण वारी ज़ुबान चप मां ॾिना थमाए, हथ भी मां ॾिना थमाए, अखियूं ॾेई अंधो न कयो माओ, कन ॾेई ॿोड़ो न कयो माओ, ज़ुबान ॾेई गूंगो न कयो माओ, ॿाह ॾेई टुंडो न कयो माओ, अड़े पेर ॾेई मंडो न कयो माओ, कुरान ॾेई जाहिल न कयो माओ, मुहम्मद रसूलुल्लाह ॾेई नंढड़को न कयो माओ, नक ॾेई बेनको न कयो माओ। इहो नक मां अल्लाह जे दर ते गसायो, जंहिंजो खाइजे उन जो ॻाइजे। ये सब बोझवा अल्लाह ताला तव्हांखे ॾिना आहिनि। हाँ बा, पर हेॾे ॿुधजो, हेॾे सब बोझवा ठाहे फरमा तो कुरान फतबारकल्लाह।